नाज़रीन, खंडू ऐं आसपास में एहसास कफ़ालत तहत आयल रक़म औरत खे नाहे मिली सघी, जंहिं ख़िलाफ़ मुस्तहक़ औरतुनि एहतजाज कयो। ॾिसो था मोहम्मद जुमन चौहान जी रिपोर्ट। जी नाज़रीन, एहसास किफ़ालत के तहत जो प्रोग्राम रखियो वियो उन जी किस्त जारी कई वई आहे हुकूमत के तरफा। हिन वक्त भिक्षा आसपास के माण्हुनि खे किस्त न मिली सघी आहे। एजेंट सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो चवणु आहे डिफॉल्ट ॾेखारे पियो वञे, पैसा ग़रीबनि खे इन करे कोन मिलिया आहिनि। हिते औरतूं मौजूद आहिनि, हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। केतिरे वक़्त खां हिते मौजूद आहिनि, हिननि जा कहिड़ा मुतालबन, छा वजूहात आहे हिननि खे पैसा कोन मिली सघिया आहिनि। हिते मौजूद उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। ॾिसूं था मेहरान टीवी सां कहिड़ी रीति वीचार वंडनि था। कुछ टेक्निकल मसला ने अच्छा है। असांजी बैक एंड टीम है, वो चए थी लोकेशन सेट थियण में अञा 2-3 कलाक लगंदा, तो उन जे करे कम न पियो हले। बैक एंड ते जेके आहिनि कम करण वारा उहो ई बेहतर ॿुधाए सघंदा। उहो असांजो ZM आहे या फ्रेंचाइज़ी आहे, उहे ई ॿुधाए सघंदा। असां त पंहिंजे टीम खे ई कंदासीं, छो त उन्हनि जे हथ में आहे, उहो ई सेटिंग कंदा। छो त लोकेशन आहे, माण्हू परेशान वेचारा गरीब आहिनि, मुस्तहक़ औरतूं आहिनि, काफ़ी टाइम खां वेठियूं आहिनि। 8 बजे खां वठी कल्ह बि वेही शाम 5 तक वेठा आहियूं। असांखे चवंदा सिंगल मथां कोन था अचनि, इन जे वजह सां असीं परेशान आहियूं। कल्ह करूं, असांखे पैसा नथा मिलनि, असीं वेहो वञूं था। आख़िर वजह छा आहे जो असांखे नथा ॾियो, त भला उहो असांखे जवाबु त ॾियो। पंहिंजे घरनि में त वेही रहूं सुकून सां, पंहिंजा बच्चा छॾे माण्हू सुबुह खां वठी अचे थो इन पैसनि लाइ करे। ऐं माण्हू था चवनि पैसा 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 पैसा, त आहिनि कोन, त पोइ माण्हू हर भर परेशान कंहिंखे न कनि न। जे परेशान कनि था त पोइ भला असांखे वजह हल कनि न, असांखे ॾियनि न पैसा, खाम खा परेशान न कनि असांखे। वेठा आहियूं 3 बजे जा, असांखे कुझु कल्ह खां वठी हालत असांजी थी पई, न कपोड़ा पकड़ वेचारा परेशानी थिया वेठा आहिनि। कंहिंखे कोन मिलियो आहे बाबा, असां गरीब माण्हू किथां खायूं। कल्ह खां वठी असां ॾोड़ा लॻी पई, असांखे मिलिया ई कोन, कंहिंखे 100 रुपया बि कोन मिलियो आहे। असां अखि कोन ॾिठो, चवनि था मथां ईंदा पोइ ईअं पिया चवनि। वजह इहा ई आहे त जेकॾहिं जेको बि आहे हिते हिकिड़ो लोकेशन कोन थी लॻे, माण्हू कल्ह खां वठी परेशान लॻा पिया आहिनि। ऐं नंढा बच्चा छॾियो थियो अचनि, मथां खां असांखे लोकेशन लॻी मिलंदी त असां जेको सॼो प्रोग्राम हलाईंदासीं न। हाणे नंढा बच्चा के बीमार के पोड़ियूं सभु, हाणे छा असां करियूं? लोकेशन हलंदी त असां बि त हलाईंदासीं न। उन जे करे असां गुज़ारिश था करियूं त महिरबानी जल्द खां जल्द जेको असांखे मसइलो हल करे ॾिनो वञे, त असांजी ग़रीबनि जी मदद करे असां रश खां बची सघूं। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेहरान टीवी, खंडू भिटशा।